बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो ग्रामर जो मां खयो आहे। अॼु जो टॉपिक असां पढ़ूं था इसम जूं हालतूं। छो त जेको मतिलबु असांजे SST जनरल कैटेगरी जा पेपर थिया हुया, उन में इन जे बारे में सुवाल आया हुया त काफ़ी जेके मुंहिंजा कैंडिडेट्स आहिनि त उहे मूंखां पुछनि पिया त इन जे बारे में लाज़मी हिकु तफ़सीली वीडियो ठाहियो त जीअं असां अॻिते जे लाइ असांखे ख़बर पइजी वञे त इसम जूं हालतूं केतिरियूं हूंदियूं आहिनि। उन में जीअं हालत फ़ाइली मफ़ूली या जरी या हालत इज़ाफ़त, उन में असांखे सम्झ न ईंदी आहे ऐं इहा असांखां हर दफ़ा ग़लती थी वेंदी आहे। तंहिं करे अॼु मां इनखे तफ़सील सां जेको आहे ॿुधाईंदीमां त जेकॾहिं 2 पार्ट थिया त 2 पार्ट कंदासीं, न त हिकु ई पार्ट में मां तव्हांखे इन जूं जेके 5 हालतूं हूंदियूं आहिनि उहे उन में सम्झाई वेंदीमांव। हलो था में जेकॾहिं असां ॾिसूं था त इसम जूं हालतूं 5 आहिनि, जेके हिन तरह आहिनि: हालत फ़ाइली, हालत मफ़ूली, हालत जरी, हालत इज़ाफ़त, हालत निदा। इहे 5 हालतूं आहिनि ऐं इन जो जेको आहे असांजो वस्फ़ पढ़ंदासीं तफ़सील सां। जेकॾहिं हालत फ़ाइली ऐं हालत मफ़ूली जा जेके 2 पार्ट आहिनि इहे त असां अॼु कयूं था, बाक़ी जेके आहिनि उनखे असां ॾिसूं था त अॻिते जेकॾहिं वीडियो वरी न थी त अॼु इन में 5 ई हालतूं जेके आहिनि असां पढ़ी वठंदासीं। त इसम या ज़मीर जी अहिड़ी हालत, इसम या ज़मीर जी अहिड़ी हालत जंहिंमें वास्तेदार या इसम या ज़मीर फ़ेल जो फ़ाइल हुजे। जीअं आसिफ़ स्कूल में आहे। हाणे स्कूल खे ॾिसो, स्कूल जेको आहे असांजो जेको आहे इहो इसम बि थी सघे थो, छो त नालो आहे। ऐं जेकॾहिं आसिफ़ आहे हुजे हा त असांखे सम्झ न अचे हा त किथे आहे, छा में आहे। उन खां पोइ आहे नासिर सुभाणे यूनिवर्सिटी में हूंदो। हाणे नासिर ऐं यूनिवर्सिटी जो जेको पाण में तालुक़ आहे इहे तव्हां सम्झंदा पिया हूंदव। उन खां पोइ आहे इरफ़ान काल यूनिवर्सिटी में हो। हिननि जुमलनि में आसिफ़, इरफ़ान ऐं नासिर फ़ेल जो कमु कंदड़ आहिनि, तंहिं करे इहे लफ़्ज़ हालत फ़ाइली आहिनि। हे ॾिसो न, फ़ाइली सां जेको फ़ाइल हूंदो आहे उन सां हिननि जो वास्तो आहे, तालुक़ु आहे ऐं उन जे बारे में ॿुधायो वियो आहे त इहा जेका आहे हिननि जी हालत फ़ाइली थींदी। कहिड़ी थींदी? हालत फ़ाइली थींदी। हाणे असांजी आहे हालत मफ़ूली। जेकॾहिं हालत मफ़ूली में ॾिसूं त इन में बि हाणे असांजो जेको मफ़ूल ते असरु थिए वास्तेदार इसम या ज़मीर जो, उन खे हालत मफ़ूली चयो वेंदो आहे। जीअं पहिरें में असां पढ़ी आया आहियूं, फ़ाइली में छा आहे, जेको वास्तेदार इसम या ज़मीर आहे उन जो फ़ाइल सां को तालुक़ु हूंदो, वास्तो हूंदो। हिन में वरी जेको आहे मफ़ूल सां इसम या ज़मीर जी अहिड़ी हालत ॾेखारींदो जंहिंमें फ़ेल जो असरु वास्तेदार इसम या ज़मीर याने मफ़ूल ते थिए थो, त अहिड़ी हालत खे हालत मफ़ूली चइबो। हाणे सभिनी खे ख़बर आहे फ़ाइल फ़ेल मफ़ूल छा हूंदो आहे, त उन में तव्हांखे बसि एतिरो ई सम्झणो पवंदो त इन्हनि जी जेका हालत फ़ाइली मफ़ूली उन खे तव्हांखे सम्झणो पवंदो त जेको वास्तेदार इसम या ज़मीर आहे जंहिं ते मतिलबु कमु थिए थो, जीअं पहिरें में, त उन जो जेको वास्तो आहे छा सां थिए थो, त उहा हालत फ़ाइली थींदी जंहिंजो फ़ेल ते असरु थिए, ऐं जंहिंजो मफ़ूल ते वास्तेदार वारो असरु पवे, फ़ेल जो असरु वास्तेदार इसम या ज़मीर यानी मफ़ूल ते थिए, त अहिड़ी हालत खे हालत मफ़ूली चइबो। हाणे उन खां पोइ असांजो आहे, जीअं मिसाल वठूं था, आसिफ़ किताब लिखे थो, कासाई छेलो कोहे थो, नासिर मानी खाए थो। हाणे इन में ॾिसो, आसिफ़ किताब लिखे थो, त आसिफ़ जेको आहे फ़ाइल आहे, हिन जो जेको मफ़ूल आहे किताब आहे, त इन जो जेको वास्तो या असरु हिन ते पए थो न, छो त उहो किताब ई लिखे थो। हिननि जुमलनि में मानी, छेलो, किताब मफ़ूली हालत आहिनि, छाकाणि त इन्हनि खां सवाइ जुमलनि मां पूरो मतिलबु नथो निकिरे, उन्हनि ते ई कमु थिए थो। इहे हुया अॼु असांजे जेको आहे असां इन्हनि जूं 5 हालतूं जेके आहिनि उन्हनि जा नाला पढ़ियासीं। उन मां जेके असां 2 आहिनि उन्हनि खे डिफ़ाइन कयोसीं। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। हालत ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।